अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यिदना व सनदना व हबीबना व तबीब क़ुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वबश्शिरिल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात अन्ना लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार कुल्लमा रुज़िक़ू मिन्हा मिन समरतिर रिज़्क़ा क़ालू हाज़ल्लज़ी रुज़िक़ना मिन क़ब्ल व ऊतू बिही मुतशाबिहा वलहुम फ़ीहा अज़वाजुम मुतहहरा वहुम फ़ीहा खालिदून। व अन अबी हुरैरता रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन यअख़ुज़ अन्नी हाउलाइल कलिमाति फ़यअमल बिहिन्न औ युअल्लिम मन यअमल बिहिन्न क़ुल्तु अना या रसूलल्लाह फ़अख़ज़ बियदी वअद्द ख़म्सा क़ाल इत्तक़िल महारिम तकुन अअबदन नास वरज़ बिमा क़स्समल्लाहु लक तकुन अग़नन नास व अहसिन इला जारिका तकुन मुस्लिमा व अहिब्ब लिन्नासि मा तुहिब्बु लिन्नफ्सिका तकुन मुअमिना
वला तक्सुरिज़्ज़िह्क फ़इन्न कसरतज़्ज़िह्कि तुमीतुल क़ल्ब औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा रअयत शुहम मुताआ व हवन मुत्तबा व इजाब कुल्लि ज़ी रअयिन बिरअयिन फ़अलैक बिनफ़्सिक औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे दोस्तों, मुझे बयान के अंदर पेरी गुजारिश तव्हांखे इहा है, जेकॾहिं घणे गौर ऐं तवज्जो सां वेंदव तो का ॻाल्हि समझ में ईंदव। तो मूंखे ॻाल्हि समझाइण घटि ईंदी आहे, तवज्जो न कंदव तव्हांखे समझ में न ईंदो। अब लोड़ बारड़ा कन गार तुंहिंजे पी खे ॾेई छॾी, अब इनखे ख़ामोश कराए या वरी इनखे थोरो पोयां विहारे पोइ भले पिया शोर कनि। इंसान की कामयाबी जे लाइ ॿ शयूं आहिनि अदा। हिकु आहे ईमान, ॿियो आहे अमल सालिह। ईमान नालो आहे सही अक़ीदे जो, ऐं ॿियो आहे न अमल सालिह। अमल ॿियो आहे अमल। अमल छा है, अमल सालिह छा है? अमल करण, हलण, कम करण शरीयत जे मुताबिक, इहो आहे अमल सालिह। हाणे समझणो इहो आहे त शरीयत छा आहे। अमल सालिह आहे शरीयत मुताबिक कम करण, दीन मुताबिक, इस्लाम मुताबिक कम करण, इन जो नालो आहे अमल सालिह। असां खे इहा त ख़बर पवे न त शरीयत छा आहे, दीन छा आहे, पोइ त अमल कयूं न। हिकिड़ो जो कंहिंखे चओ आहे ही कम कर, अवल उनखे उहा ॻाल्हि समझायो त पोइ अमल उहो कम करे न। हिकिड़े खे उहा ॻाल्हि समझल ई कान्हे त उहो कम कंदो कीअं। अॼु कोई छोकिरे खे चओ वञ बाबा वञ हर वई आहे, डांद ढुकाए पंजारी विझेसि, पोइ हर विझेसि, वञ हर काहे आहे। वो चवंदो बाबा न मूंखे पंजारी जी ख़बर न हर जी ख़बर, अॼु वक़्तु इहे शयूं आहिनि कोन त मां हर उहो छा थींदो आहे। चवे त ट्रैक्टर घुमाए ॾे। अब कामयाबी आहे ईमान अमल सालिह सां। अमल सालिह नालो आहे शरीयत मुताबिक हलण। शरीयत छा आहे, दीन छा आहे। हिकड़ा सम्झो वेठा आहिनि त दीन नालो आहे, शरीयत नालो आहे हिकड़ी फर्स्ट क्लास खूबसूरत मस्जिद ठाराइजे पंहिंजी जिंदगी में, पंहिंजी ज़मीन भी खपाए, जेका मुलाज़मत खां रिटायरमेंट जेका मिली उहा भी सॼी ख़र्च करे हिकड़ो मस्जिद हिकड़ी अल्लाह जो घर वॾो ठाराए आयासीं। पोइ हाणे इहो माण्हू चवे त अदा हाणे मां वॾो कमु कयो आहे, मुंहिंजे लाइ इहो खोड़ आहे बस।
एकड़ो तो चे तो मां जिंदगी पढ़ायो आ 30 साल पढ़ाई दे 40 साल पढ़ाई दे थी है हदीस जा सबक पढ़ाया है और ये दीन जो कम मां कयो आ सजी जिंदगी ॿियो छा मुझे खोड़ है एकड़ो हाजी साहब चे तो सही मां नमाज अञा बालिग थियो आ त नमाज पढ़ा तो अज नी ते मुखे नमाज पता न थी अब भलो कम अरे बी दीन जिन की जानी ना है शरीयत जी जाने ना है दीन जी खबर ही न थस बस उन नमाज के दीन समझी बैठो असा दिसों था तो मानन जा मुख्तलिफ ख्याल है एकड़ो तो जे भाई मां हेतरो वक्त छे तकरीरूं कयूं है न केतरा माण्हू मुझे तकरीरन ते हिदायत वारा था बस मुझे ला गंज थियो बस ॿियो छा खपे मां सियाल केतरा गोठन में वञी करे मां तबलीग भी कंदो आ साल में 4 महीना भी लगाईंदो आ हर महीने में ट्रेनिंग भी लगाईंदो आ मुझो एकड़ो यो कम आ ॿियो मूंखे छा खपे बस खोड़ा को ॾिस त कहिड़े हिकिड़े कम खे दीन सम्झी वेठो आहे बस हाणे उहो मां कमु कयां थो त मुंहिंजे लाइ बस हाणे इहा ई हिकिड़ी कामयाबी आहे बस साल में हिकिड़ी वॾी ख़ैरात कंदो आहियां वॾा शामियाना लॻंदा आहिनि ऐं वॾा कोठ सॼे इलाइक़े जा माण्हू साल साल में मां 2 लख रुपया 3 लख रुपया ख़र्च कंदो आहियां बस खोड़ थी वियो मुंहिंजे लाइ ॿियो छा कबे सच्ची ॿुधायां मां 100 माण्हुनि मां 95 माण्हुनि खे ख़बर न आहे त दीन छा आहे शरीयत छा आहे 5 माण्हू आहिनि जिन खे ख़बर आहे हाणे जॾहिं असांखे दीन जी शरीयत जी ख़बर न आहे त अमल करे सघंदासीं हाणे हिकिड़ा मुख़्तसर लफ़्ज़ मां अव्हांखे ॿुधायां दीन इन जो नालो अथव शरीयत इन जो नालो अथव हर वक़्त में जंहिं वक़्त में जंहिं घड़ी में छा जंहिं वक़्त में जंहिं घड़ी में अल्लाह ऐं नबी जंहिं शइ जी घुर करे उहो कम उन महल करण जो दीन आहे जंहिं वक़्त में जंहिं घड़ी में अल्लाह ऐं नबी तहां असां खां कंहिं शइ जी घुर करे उन हालत में उहो कम करण उहो अमल करण इन जो नालो दीन आहे कि हिकड़ी शइ ते असां तरक़ी करे कि हिक शइ के ज़बान ते आणे करे न त चई सघूं त दीन इन में बंद आहे बस दीन इहो ई आहे हेरो असांजो निमाज़ी आहे जॾहिं उनजो अचेस तो को वापार जो मसलो त पोइ तिजारत वापार ईअं पियो करे ॼण मुस्लमान ई कोन्हे हेरा निमाज़ पढ़ी पढ़ी सजा ॾेई ॾेई हिते मेहराब ठही वियो आहे हेरा ॾिसेस हज ऐं उमरा भी तमाम पियो घणा करे नमाज भी तमाम पियो घणी पढ़े ज़िक्र अज़कार नवाफिल तमाम पियो घणा करे पर जाते सच ॻाल्हाइण जो मौक़ो तो अचे मारे विझण जो सच ॻाल्हाए जे दुनिया जो थोड़ो को मकसद मफ़ाद साम्हूं तो अचे उते कूड़ थो ॻाल्हाए जॾहिं मसलो साम्हूं ठही तो अचेसि त हाणे ही हलाल थी हराम थी हेॾे नमाज़ी भी आहे नेक भी आहे ज़िक्र अस्कार भी कंदड़ा मस्जिदों आबाद कंदड़ा मदरसा आबाद कंदड़ा कुरान भी पढ़दड़ा तिलावत भी कंदड़ा पर जन हलाल हराम जो मसलो तो अचे तो पुछे ही कोन थो वो हराम सजो हड़प जन मसलो नफ्स जो तो अचेस मौक़ो सब्र जो तो अचेस हेना तकलीफ मिली मौक़ो थियो सब्र जो अल्लाह ऐं नबी अल्लाह जे कुरान ऐलान करे चयोस सब्र कर सब्र कर सब्र कर अल्लाह तो चए सब्र कर मां अल्लाह इतरो दींदो मां इतरी इज्जत वधाइंदो मां एडो सुकून दींदो मां तू सोचे भी न तो सकदे थोड़ो इनी गुस्से के खाओ तो सही सवाल पैदा ना है एना मथे ते मेहराब ठहे पियो तो सा दीन समझो
हेरा पान दौलत चढ़े वेठो आ, हेरा खबर भी अथस, हेरा पाड़े मुझे सजे पासे का, मुझे खबे पासे का, मुझे अग्या हेरा मुझे माले मुझे पाड़े जे अंदर हिकड़ा गरीब उहे भी आन, हिकड़ा यतीम उहे भी आन, बेवा औरतों उहे भी आन, जिन विचारन के पूरे तरीके से कपड़ो पाइण जो कोने ऐं उन्हन के पूरे खाइण जे ला कोने, ईद ऐं खुशी जो मौको आ त असां जा बच्चा बब्बा टे जोड़ा पाए 500 हजार जा नोट हाथ में खणी करे घुमन ऐं हेरा खबर भी अथस तो मुझे सजे मुझे खबे, मुझे अग्या मुझे पोया, मुझे माले मुझे पाड़े में मिस्कीन रहता, बेवा रहता, गरीब रहता, यतीम रहता, ख्याली कोने छा दीन इहो हर वक्त में या तहां के ज़हन में गाल हो जेव अल्लाह ए नबी जी पांजी पांजी गोर हुंदी थव, अल्लाह ए नबी जो पांजो पांजो ऑर्डर हर वक्त में अलग होंदो आ, हाने उनी वक्त में उहो कम करण, उनी वक्त में इनी जो नालो दीन थव। अञा न समझो थोड़ी मिसाल ले हिकिड़ो माण्हू तो अचे साईं मौली साहब जी बाबा साईं ॻाल्हि आहे रमज़ान जो महीनो जॾहिं ईंदो आहे गर्मी भी ॾाढी हूंदी आहे, मूंखे मसरूफ़ियत भी ॾाढी हूंदी आहे, तंहिं करे रमज़ान जो महीनो रोज़ा नथो रखां, बाक़ी बचा साल में 11 महीना रोज़े में रहंदुमि, पर हिकिड़ो महीनो ॾाढो मसरूफ़ भी हूंदो आहे, ॾींहं भी ॾाढा गरम हूंदा आहिनि, 11 महीना रोज़ा रखां थो। अकल तो ईं तो चवे, दिमाग तो ईं तो चवे, तो इनके इजाज़त ॾियणु खपे बाबा एक महीनो रखे, हेॾो 11 महीना उनजे एवज़ में रखे तो 11 महीना जो रोज़ा रखे तो इनका रमज़ान वारो ॿार तो लही वञे न, पर यो 11 महीना रोज़े में गुजारे तहां भी सब ये फतवा ॾींदो तो इनके रमज़ान जे महीने जो रोज़न जो तो छा, पर हिकड़े रमज़ान जे रोज़े जे बराबर भी सवाब न मिलदो, पर 11 महीना ना मुझे हुजूर फरमायो जेकरे बगैर के मजबूरी जे बगैर के उज़र जे सामत दहर जेकरे पूरी जिंदगी ही रोज़न में गुजारे पर उन्हें हुकड़े रोज़े जे बराबर उनके सवाब को मिलदो। छो मुझे दलील चाहे, नुक्ता नजर चाहे भाई इन वक्त में अल्लाह ए नबी जो हुक्म हुयोस, हाने 11 महीनन में अल्लाह ए नबी जो रोजे फर्ज वारो हुक्म नतस, हाने जे वक्त में अल्लाह नबी जो हुक्म दस वो कम करे न, ताजी करे कुरान के रिज़ो अहादीस के रिज़ो तो मुझे हुजूर हर मौके के हर मानन के ई मसलो समझाया हुआ, हिन जी जरूरत हिया, हिन जी जरूरत हिया ही अमल करे, हिन जी जरूरत हिया ही अमल करे, हिन वक्त में हिन के जरूरत हिन अमल जिया, हिन वक्त में हिन के जरूरत हिन अमल जिया। ओ मुसलमानो अवल दीन समझो, दीन आए जा। अदा शोर न कयो, अदाज के दरवाजे ते बिठाओ, अदाड़े माने दिसो। एक साहबी बुखारी शरीफ के अंदर हदीस है जे हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे हुजूर का पूछे थे अय्युल आमाल अफजल या रसूल अल्लाह, अय्युल आमाल अफजल या रसूल अल्लाह, अल्लाह जा नबी केड़ो अमला जेको अल्लाह वट वधीक अफजल। सवाल समझो था साहबी मुझे हुजूर का सवाल केड़ो क्यों, सबनी अमलन मां सबनी आमाल मां अल्लाह जा नबी अल्लाह वट अफजल अमल केड़ो, मुझे महबूब मुस्तफा फरमायो ऐ मुझा साहबी अस्सलातो ले वक्त हा, नमाज के पांजे वक्त में पढ़न यो अफजल मा अफजल अमल थी। कुल तो सुम्मा अयो या रसूल अल्लाह, वरी साहबी सवाल करे रहा है साईं इनी अमल खां बाद में बे नंबर में सबनी अमलन खां वधीक अफजल अमल केड़ो, मुझे महबूब मुस्तफा फरमायो बिरुल वालिदैन, अबे अम्मा सां सोहणो सलूक कर। कुल तो सुम्मा अयो या रसूल अल्लाह,
वरी सहाबी अर्ज करे रहिया आहिनि साईं 3 नंबर में कहिड़ो अमल आहे जेको अल्लाह वटि अफ़ज़ल आहे। मुझे साईं 3 नंबर ते अमल ॿुधायो जहादुन फी सबीलिल्लाह। जहाद इहो अमल 3 नंबर में अफ़ज़ल आहे। हाणे भाई ने हदीस में उन सहाबी के उन मजलिस में उन मौके ते मुझे साईं जहाद के 3 नंबर ते आंदो न गाल समझदा लो उन्हीं मौके ते जेके साल कंदड़ हो मानो वेठा उनके पहिरें नंबर ते मुझे साईं छा समझायो अस्सलातु ले वक्त हा। पहिरें नंबर ते नमाज पंहिंजे वक्त में पढ़ण। बे नंबर ते अबे अम्मा सां सुहिणो सलूक करण। 3 नंबर ते फरमायो जहादुन फी सबीलिल्लाह। हाणे हिकिड़े हदीस ॿुधाई वरी ॿियो सहाबी बे मौके थे मुझे हुजूर जी खिदमत में थो अचे। ॿियो सहाबी थो अर्ज करे अय्युल अमाल अहब्बु इलल्लाह। ऐ अल्लाह जा नबी सभिनी अमलन मां कहिड़ो अमल आहे जेको अल्लाह खे वधीक प्यारो आहे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो इतआम ताम बुखायल खे खाराइण इहो पहिरें नंबर में अमल आहे जेको सभिनी अमलन खां अल्लाह खे वधीक प्यारो अमल आहे। इते पहिरें नंबर में अमल नमाज न आई। इते वरी अबे मज के पहिरें नंबर ते न आई। भाई कुरान है अहादीस के समझणो आहे। ॻाल्हि इहा आहे वाइज़न में भी समझो। वरी 3 मौके थे 3 सहाबी मुझे हुजूर जी खिदमत में अची रहिया आहिनि। सहाबी सवाल करे रहिया आहिनि अय्युल अमाल अहब्बु इलल्लाह। वरी 3 मौक़ो आहे 3 सहाबी आहे मुझे हुजूर का सवाल करे रहिया आहिनि साईं सभिनी अमलन मां कहिड़ो अमल आहे जेको अल्लाह खे वधीक प्यारो आहे। पहिरें नंबर ते कहिड़ो अमल आहे। मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो अहब्बुल अमाल इलल्लाह अदवमुहु। मुझे साईं फरमायो हर उहो नेकी वारो कम हर उहो सुठो अमल जॾहिं बाने शुरू कयो वरी उन्हीं खे छॾी कोन उन्हीं अमल के हमेशा कंदो रहियो। ऐं मुंहिंजा सहाबी इहो हमेशा करण वारो अमल इहो सभिनी अमलनि खां वधीक अल्लाह खे प्यारो अमल थी। सवाल पैदा थे तो गाल समझ में नथी अचे छो किथे फरमा पहिरें नंबर ते हिकिड़ो बे हदीस में फरमाऊं तो वरी पहिरें नंबर ते ॿियो अमल 3 नंबर ते वरी पहिरें नंबर ते वरी ॿियो अमल। मसलो छा समझाइणो हो समझ। जंहिं मौके ते मुझे साईं फरमायो सवाल कंदड़ जने सवाल कयो गॾु वेहंदड़ अहिड़ा माण्हू हा उहो मौक़ो अहिड़ो हो उहो हालत उहो वक़्तु अहिड़ो हो जिथे नमाज जी ताकीद जी ज़रूरत हुई। मुझे साईं नमाज जी ताकीद कई। ॿियो मौक़ो उहो हो वेहंदड़ माण्हू उहे हा ॿुधदड़ माण्हू उहे हा। ज़रूरत इन्ही अमल जी ही कि मुझे साईं ग़रीबन जी पारत कई। तो असां समझा हिकिड़ो तो चे बस छोड़ो नमाज बस दीन आहे इस्लाम आहे। हिकिड़ो तो चे तो बस हिकिड़ो पढ़ाइण सिर्फ़ दीन आहे इस्लाम आहे बस ये ना है। मुस्लिम शरीफ में हदीस ये अचे सहाबिया मुझे हुजूर जी खिदमत में आया है मुझा महबूब मुस्तफ़ा साईं जहाद जे लाइ तैयार थी आयो आहियां साईं जहाद में मुझो नालो लिखो। तो असां तो ॿुधंदा भाई जहाद सब का वधीक अफ़ज़ल अमल उहा भी हदीस तो के ॿुधायां तो। अब गाल समझ में अचे थी बस कयां समझ अचे थी गाल केड़ो सवाल केड़ो अर्थ खणी आयो।
ऐ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा साईं जहाद जे लाइ तैयार थी आयो आहियां। मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मुंहिंजो नालो लिखो। पर साईं गुज़ारिश ई आहे जॾहिं घर खां निकिरां पियो अबे अम्मा खां इजाज़त वरतम। मुंहिंजा बाबा मुंहिंजी अम्मा इजाज़त ॾियो जहाद जे अमल में वञी रहियो आहियां छो त जहाद वॾो अमल आहे। अब्बा इजाज़त ॾे अम्मा इजाज़त ॾे। सहाबी मुंहिंजे हुज़ूर खे ॿुधाए रहिया आहिनि साईं मुंहिंजे अबे ऐं अम्मा चयो पुट जहाद जे अमल त वॾो आहे पर इजाज़त कीअं ॾियूं पुट असांजी ख़िदमत करण वारो कोई नाहे। पुट तुंहिंजो वञे तूं जहाद ते असांजो केरु आहे? पुट असांजी ख़िदमत करण वारो नाहे। साईं मां बार बार अर्ज़ कयम पर अबो ऐं अम्मा इजाज़त न पिया ॾियनि। आख़िर जहाद जो शौक़ हो जहाद जे अमल जी मोहब्बत ही मुंहिंजा साईं मां हलियो आयुमि अम्मा जी ख़िदमत में। पर साईं इन हाल में आयुमि कि मुंहिंजो अबो ऐं मुंहिंजी अम्मा रोई रहिया हा। साईं मां उन्हीं खे रोईंदे छॾे आयो आहियां। पर जहाद जो वॾो शौक़ आहे जहाद जे अमल जी वॾी तैयारी करे आयो आहियां। मुस्लिम शरीफ में लफ्ज़ था अचनि मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा उन्हीं सहाबी खे कहिड़ा लफ्ज़ चवण लॻा ऐं मुंहिंजा सहाबी इर्जे फ़अज़हिकहुमा कमा अबकैतहुमा इर्जे फ़अज़हिकहुमा कमा अबकैतहुमा। ऐं मुंहिंजा सहाबी वापस वञ अबे अम्मा ॾांहुं इन जहाद जे अमल जी ज़रूरत नाहे वापस वञ। फ़अज़हिकहुमा कमा अबकैतहुमा वञ उन्हीं अबे अम्मा खे खिलाए जीअं उन्हीं खे रोआरे आयो आहियां। उन वक्त में जरूरत ही नहीं अमल जी तो इनके अबे अम्मा जी खिदमत करनी। जे वक्त में जे अमल जी अल्लाह नबी हुक्म तो करो वो अमल करो। मानो वञे सफर में मुसाफिर में घर वरी साण त अकेला ज़ाल मुंस जंगल जानवर दरंदा है हर तरफ का खबर पेस तो 1 किलोमीटर ते परे मस्जिद आ घर वरी तू इते वेह हाने मां वञी करो तो मस्जिद मां पार मां नमाज पढ़दम जमात सां मां करे जमात सां नमाज न छडिया। घर वरी चीज तू जो जमात से नमाज पढ़ंदो वञे तो मुझो इते केर आहे ते अकेलो मुके तो छड़ी वञे। ये सूफी साहब छा करे ता फतवारी सूफी साहब उते किलोमीटर पंध करे घर वरी अकेलो छड़े उते जमात से नमाज पढ़े या अकेली नमाज पढ़े घर वरी से गड दीन समझो का थिया। एडा मुवाहिदा एडा नमाजिया हाजिया गाजिया पर इनके इया खबर ना है अज मुखा अल्लाह ए नबी जी केड़ी घुरा इन वक्त में हिन टाइम में अल्लाह ए नबी जी केड़ी घुरा जरूरत पयस सच्ची गवाही लिखाए छड़ी। ताजो से असा तो कने भी गवाही नहीं लिखाई नाराज न थी जो मौके तो जे इलेक्शन जो ये सच्ची गवाही जो मौके कार्यवाही हो नमाजी यो हाजी साहब कार्यवाही जेकॾहिं हिकिड़ो उहो माण्हू चवे त ईद उल फितर जो ॾींहुं हा वॾो ॾींहुं हा अॼु रोज़ो रखंदुमि वॾो अजर मिलंदो। एॾा ईद उल अज़हा जो ॾींहुं हा कुर्बानी जी ईद जो ॾींहुं हा रोज़ो रखंदुमि वॾो अजर मिलंदो। ओ मुसलमान हो रोज़ो रखी अजर त न मिलंदो रहंदो गुनाह थींदो छो त अल्लाह जे नबी रोज़े जो सवाब त ॿुधायो अजर त ॿुधायो पर अल्लाह जे नबी इन्हनि ॿिनी ॾींहंनि में मना फरमायो कि इन्हनि ॿिन्हिनि ॾींहंनि में इहा इबादत नाहे करणी इहो रोज़ो नाहे रखणो जो उन्हीं वक्त में अल्लाह ऐं नबी जो हुक्म इहो आहे। हाणे उन्हीं वक्त में अल्लाह ऐं नबी जे हुक्म के पूरो करण इबादत आहे। सही मौली साहब एडो वडो डी आ एडो बरकत वारो डी आ मां डी में रोजा न रखा इन बाहर देश त नेक नमाज़ी आ जलसन जे फंड भी डाडा दे
तस्बीह वरी हथ में वरी जे पी मां ॻाल्हाए सो त उन्हनि सां झण करे ॻाल्हाए थो उनखे दरकार ॾेई करे ॻाल्हाए थो ओ जंहिंजो अबो अम्मा पोड़ो हाणे अल्लाह ऐं नबी जो हुक्म थस के अबे अम्मा जी खिदमत कर हाणे इनी अबे अम्मा जी खिदमत में तुझो जहाद थी आए इनी अबे अम्मा जी ताज़ीम करण में तुझो जहाद थी चौथे एक सहाबी मुझे हुजूर जे खिदमत में अचन था पर सवाल अजीब करे रहा है सवाल जे लफ्ज़न से गौर कयो साहबी सवाल जा लफ्ज़ कड़ा तो चवे ऐ मुझा महबूब मुस्तफा अय्युना से बेहुस्ने सोहबती या रसूल अल्लाह तो असा भी तो संगत रखना हो ना केजी कैसा संगत केजी कैसा संगत केजी कैसा प्यार केजो कैसा प्यार अय्युना से अहसनो बेसोहबती या रसूल अल्लाह ऐ मुझा महबूब मुस्तफा सबनी मानन मां कैसा वधीक संगत होजे कैसा गड वधीक रहन जो ख्याल कया कैसा गड वधीक रहा कैसा मुझो वधीक दिली ताल्लुक होजे अय्युल्ला से बेहुस्ने सोहबती या रसूल अल्लाह मुझे महबूब मुस्तफा फरमायो ऐ मुझा सहाबी उम्मका सबका वधीक तोखे खिदमत ऐं ताल्लुक रखणो आहे ऐं पाण सां पाण खे गॾु रखणो आहे पंहिंजी अम्मा सां गॾु रख हर वक्त नज़र हुजे के अम्मा जी कहिड़ी खिदमत कयां सहाबी अर्ज़ करे कुल तो सुम्मा मन या रसूल अल्लाह साईं भला अम्मा खां बाद में कंहिंसां मुंहिंजो वधीक ताल्लुक हुजे मुंहिंजे साईं फरमायो ॿिए नंबर ते उम्मका पंहिंजे अम्मा सां तुंहिंजो ताल्लुक ऐं मुहबत वधीक होजे सहाबी चवंदो आहे कुल तो सुम्मा मन या रसूल अल्लाह साईं भला उन्हीं खां बाद में केर सहाबी फरमाईंदो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफा फरमायो उम्मका पंहिंजी अम्मा सां टे नंबर ते चौथे नंबर ते चौथो दफ़ो तो सहाबी चवे कुल तो सुम्मा मन ऐ मुझा महबूब मुस्तफा भला उनखां बाद में को ॿियो ॿुधायो मुझे साईं चौथे नंबर में फरमायो अबू का ओ तुझो वाल थी उन्हीं सां तुझी ताल्लुक तुझी निस्बत तुझी मुहब्बत पंहिंजे अब्बे सां वधीक हुजई ओ नौजवानो ओ दोस्तन सां घुमण वारो यारन सां घुमण वारो ओ इन्हीं अब्बे जो बरकत वारो हथ पकड़े करे घुमो इन्हीं अब्बे जी बाबरकत मजलिस में वेहो ओ इन्हीं अम्मा जी बाबरकत मजलिस में वेहो ओ उन्हीं अम्मा जी खिदमत कयो ओ इन्हनि यारन ते खर्च करण वारा इन्हनि दोस्तन ते खर्च करण वारा ओ वाहवा ते खर्च करण वारा इन्हीं अब्बे अम्मा ते खर्च कर त अल्लाह राजी थी पवई छोकरो से डाडो नेका से डाडो सालिहा से डाडो नेका पर हेरा मुफ्ती आज़म मुफ्ती मोहम्मद शफी रहमतुल्लाह अलैहि साफ लिखो मुफ्ती मोहम्मद शफी मोजड़ो कोई जे मामूला है ना मुफ्ती आज़म जंहिंजो लक़ब उन्हीं साफ फतवा ॾिनी उन्हीं साफ लिखो कि जेकरे मजलिस में अबो वेठो आ एड़ा मजलिस में अम्मा वेठी आ जेकरे गलाइंदे इन्हीं पुट जो आवाज अबे खां मथे थी वयो अबे जे आवाज खां मथे थी वयो इन्हीं न्याणी जो आवाज इन्हीं अम्मा जे आवाज खां मथे थी वयो ओ इन्हीं शागिर्द गलाइंदे पंहिंजे उस्ताद जे आवाज खां इन्हीं शागिर्द जे आवाज जो लहजो मथे थी वयो मुफ्ती आज़म फरमायो कि अल्लाह इन्हीं शख्स सां कुरान में गलाए रहियो आहे
ओ इनी पुट सा इनी जानी सा जो आवाज गलाए दे अबे अम्मा जे आवाज का मथे थी वयो। मुफ्ती आजम फरमायो इनी शख्स जिले कुरान जी ही आयता के अल्लाह कुरान में फरमायो तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। अल्लाह फरमायो कि एड़े शख्स जे जिंदगी जा आमाल इनी शख्स जे जिंदगी जो नमाजों इनी शख्स जे जिंदगी जो खैरातों इनी शख्स जे जिंदगी जो इबादतों इनी हिकड़ी ही गलती जे करे उन्हीं जा सब अमल बर्बाद थी वया। इते छोड़ो आवाज मथे ना है अजा बीच भेण तू तो चुप ही न तो करे तू थी भी किरे कवयो पोड़ो थी किरे थी किरे ही सही है वो किरे तो सा दीन के न समझो। हजरत मूसा पैगंबर हजरत मूसा अलैहि सलातो वस्सलाम जेके छोजे अंगली नबी जेने बार बच्चो अबे अमा अंगल कंदो बाबा ई तो वठी बाबा यो तो मुझे अर्ज कबूल कर अंगल तो गए सब नबी का वधिक अंगली नबी हजरत मूसा बस अल्लाह अल्लाह सूरह बकरा के पढ़ो अल्लाह वाला हित कर अल्लाह वाला हित कर चवन था ये हजरत मूसा है अल्लाह का दरख्वास्त करे रहे हो आए मुझा रब आज मां मूसा जी दिल थी घुरे आज मां मूसा जी दिल थी चवे अल्लाह दुनिया जे अंदर मुखे ओहो मानू देखार जो को क्या मजरी जन्नत में मां मूसा सा गड हुंदो। खबर तो काने ना इते सब घर बैठा हूं दुआ करो अल्लाह जन्नत में घर करे पर खबर काने अले केंजो ठिकाणो केड़ो आ अले क्या मजरी केड़ो केड़ी लाइन मोनी बींदो इने जन्नतन जे लाइन आए जन्म जे लाइन का खबर काने। अल्लाह निखेल वारो जहान आ इत मिलल जिलल जहान इते सब कुछ मिले जुले पियो का खबर ना है एक घर जे अंदर बाती बाहर सब अल्लाह के खबर आ ही जन्नम या ही जन्नत या का खबर ना है निखेल वारो जहान तो पोते तरे ते इमाम अबू हनीफा है रात जो वक्त एना कुरान पढ़ी रहे हैं इमाम अबू हनीफा नफलन में कुरान पढ़दे पढ़दे मुसलमान तवज्जो नफलन में कुरान पढ़दे पढ़दे कुरान जी हिनायत इमाम अबू हनीफा पोता कि अल्लाह कुरान में फरमायो वमताजुल यौमा अय्युहल मुजरिमून वमताजुल यौमा अय्युहल मुजरिमून। ये आयत जी माना कि अल्लाह कुरान में फरमायो क़यामत जो डी थी दो मां अल्लाह ही ऐलान कदम ओ ना फरमानो ओ मुजरमो मां अल्लाह जे सच्चन मानन का अलग थी वनो मुजन नेक बानन का अलग थी वनो ये लाइन मां अल्लाह जे नेक बानन जिया ओ दुहारो अलग थी वनो ओ ना फरमानो अलग थी वनो। दुनिया में त गड रखियो माव दुनिया में गड खाइंदा पींदा होयो दुनिया में ते हिकड़े शहर में रहंदा हो दुनिया में ते हिकड़े घर में रहंदा हो पर वमताजुल यौमा अय्युहल मुजरिमून ओ दुहारो ओ ना फरमानो अलग थी वनो। इमाम अबू हनीफा है पूरी रात इन्हीं आयत के दोहराए दोहराए और रणी करे रोई रहे हैं दाहू करे रोई रहे हैं कि मां अबू हनीफा जो छा हाल थींदो जने अल्लाह जे तरफा यो ऐलान थींदो खबर ना है मां अबू हनीफा के केड़ी लाइन में बीहणो पवंदो इते खबर ना है केड़ो जन्नती है केड़ो जहन्नमी है। हजरत मूसा कहो मुझा रब मुझी दिल गुरे थी दुनिया में निसा
के जन्नती मां मूसा सां गॾु केरु हूंदो। अल्लाह मां दुनिया में ॾिसण थो चाहियां ओ मुंहिंजा मूसा पैगंबर, मां दुनिया में त अल्लाह ईअं पर्दो ॾेई छॾियो आहे, लिकाए छॾियो आहे, सिवाइ कुझु माण्हुनि जे जिन खे मां अल्लाह दुनिया में जन्नत जी ख़ुशख़बरी बि ॾींदो आहियां, कन खे मां अल्लाह दुनिया में बि ॿुधाईंदो आहियां। जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो अबू बकर जन्नती तो, उमर जन्नती, उस्मान जन्नती, 10 सहाबा जा मुझे हुजूर नाला खणी करे ॿुधाया फलानो भी जन्नती तो, फलानो भी जन्नती तो। यो थींदो आहे नादिर कलील, न त कानून थियो आहे हिते त परदो आहे। मूसा पर हाणे तूं दुआ घुरिया ॿुधाए ओ मुंहिंजा मूसा पैगंबर वञ फलां शहर न, मूसा वञ फलां बाज़ार न, उनी गली के वठने, उनी बाज़ार के वठने मूसा हलदो वञ। हिकु दुकानदार नज़र ईंदई, कसाब हूंदई, गोश्त खपाईंदड़ हूंदई। ओ मूसा वञ उनी खे ॾिस, इहो मुंहिंजो उहो मानो थी जेको जन्नत में तोसां गॾु हूंदो। हज़रत मूसा निकिरी पिया बाज़ार खां हलंदे हलंदे, घुमदे वजाइंदे, ॾिसंदे ॾिसंदे ॾिसन सुभान अल्लाह, ये कसाब जो दुकान आहे, गोश्त खपाईंदड़ जो दुकान आहे। जो चेहरे ॾे नज़र करे, जो होले ॾे नज़र करे, उहा ई शक्ल आहे, उहा ई सूरत आहे, उहा ई शबाहत आहे जेका अल्लाह नबी मूसा खे ॿुधाई। हज़रत मूसा ॾिसी रहिया आहिनि, निहारे रहिया आहिनि, वाह जो अल्लाह जो बानो आहे जेको क़यामत जे ॾींहुं जन्नत में मां मूसा सां गॾु हूंदो। दुकानदार के खबर ना है तो मूसा कलीमुल्लाह मुझे दुकान ते पाण आयो आहे, ये वरी ॻाल्हि थी वई। हज़रत मूसा ॾिठो कि दुकान का हेतिरो गोथ जो टुकड़ो ई कटे कटे कपड़े में बंद करे बाहर निकतो दुकानदार, एना दरवाजे के बंद करे एना बाहर तो निकरे। हज़रत मूसा पोतो ओ दुकानदार मां मुसाफिरा, मुखे मेहमान बनाए दे। एना दुकानदार जो नजर करे, ई तो नूरानी चेहरो आ, एड़ो तो चेहरो मां जिंदगी में कौन ॾिठम, छो त अल्लाह जा नबी जो कायनात में सोना ही सोना हूंदा आहिनि। अहिड़ो मेहमान थे त ॿियो छा घुर्जे, अहिड़ो मेहमान थे त छा घुर्जे। हज़रत मूसा गरजी पिया आहिनि, उनखे ख़बर न आहे कि अल्लाह जी अॼु का वॾी बरकत आहे कि मूसा नबी मुंहिंजो मेहमान थी रहियो आहे। तो असां वटि जेकॾहिं मेहमान चोर हुजनि, धाड़ेल हुजनि, वधीक ख़ुशि थींदासीं। उहे न त पोइ कम अज़ कम एसपी साहब मेहमान थींदो, फलाणे जी वॾी हाका जी एसपी बि आयो मेहमान थी, बाबा फलाणे जा वॾा तालुकात थी, ख़बर अथव बाबा एसपी साहब आयो मेहमान थी, फलाणो बाबा वॾी पहुच वारो थी, छो फलाणो भुतार आयो मेहमान थी, बाबा 5 लख ख़र्च कई जट जा विया। अवल ॻाल्हि इहा ई कहंदो असांखे तुंहिंजी ख़बर काथे आहे। पर मुझे हुजूर फरमायो यब्ना अब्बास, ओ इब्ने अब्बास मां नबी वसीयत थो कयां, ओ इब्ने अब्बास यब्ना अब्बास मां नबी वसीयत थो कयां, मुझो ॿ ॻाल्हियूं यादि कजाएं। ओ अब्दुल्ला बिन अब्बास मां नबी जूं 2 ॻाल्हियूं यादि कजाएं। ओ मुसलमानो खुदा रा पंहिंजे दीन खे समझो, कुरान खे न छॾियो, दीन खे न छॾियो। ओ मुसलमानो पंहिंजे नबी जी ॻाल्हि खे समझो। मुंहिंजा हुजूर अब्दुल्ला बिन अब्बास खे फरमाए रहिया आहिनि, अब्दुल्ला बिन अब्बास मां नबी जूं 2 वसीयतूं यादि कजाएं। ला तुजालिस इल्ला मोमिना वला याकुल तामका इल्ला तकियन
औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ अब्दुल्ला बिन अब्बास जेकने गनवे हैं, जेकने ताल्लुक रखे, जेकने संगत रखे तो नेक मानू सा रख जाए। एक मुझी या वसीयत याद कर, वला याकुलु तामका इल्ला तकिय। ओ इब्ने अब्बास बी वसीयत मुझे समझ। इब्ने अब्बास तुझी मेहनत वारी कमाई, तुझी मजदूरी वारी कमाई, तुझे हलाल वारी कमाई और तुझी मेहनत पगर पसीने वारी कमाई मां जेकने खरानो हो जाई ते नेक बाने के खरा जाए, के बे जालिम के न खरा जाए। मता क्या मजनी इन जी भी पूछा थी फलाने जी वॾाई से वॾी पहुचा वरी ॿियो वरी हेॾो लापी भरी सादा जानदारी में सब कुछ ईअं करणो थो पए। ज़ालिम जे साम्हूं बि नचणो थो पए, उन्हीं जी भी जुती खणी थी पए। एड़ा जो हज़रत मूसा रे रिसे के एक नूरानी चेहरो मेहमान थी पवे। ॿियो छा घुर्जे, हज़रत मूसा हली पिया आहिनि। अदर मूसा के मेहमान की जरूरत कोनी, तो मूसा जी ॾिठा साईं जी रूटीन छा है, जिंदगी छा है, करे जा तो। हज़रत मूसा आया घर में, ॾिसण त झूपड़िया ही दुकानदार पहुतो आ। अचण सोनी गोश्त के साफ करे, हेना भाजी पचाए, हेना मानी पचाए, हेना उन्हीं थाव में उन्हीं मानी भाजी के रखी करे, हेना कुंड में ॾिसे के एक पोड़ी वेठी आ। ही दुकानदार वञी करे नरड़ा गिरना ठाहे, उन्हीं के नरम करे, उन्हीं भाजी में मिलाए करे, उन्हीं पोड़ी के खरा रहा आहिनि। हज़रत मूसा ॾिसी रहा आहिनि, हज़रत मूसा मंज़र ॾिसी रहा आहिनि। वो खराए रहा आहिनि। जॾहिं पोड़ी खाई ढोकियो तो कुछ लफ्ज़ ज़बान मां चई। हज़रत मूसा के ॿुधण त आया, ॿुधण में त आया, पर पूरा समझ ना आया। हज़रत मूसा पुछो, ओ मुंहिंजा मीज़बान ॻाल्हि छा आहे? ही पोड़ी केरा, इन लफ्ज़ केड़ा चया? मानी भी पान पचाई, भाजी भी पान पचाई, मुखे गाल समझ में ना आई। ऐ मीज़बान गाल तो समझाए। की पान अचण सां सॼी कम भी कई, दुकानदारी भी कई, वरी माने भी पान पचाई, भाजी पाचे, गाल तो समझ में नथी अचे। हज़रत मूसा पुछो, ओहो मीज़बान तो जवाब रे, ओ मुझा मेहमान मोहतरम, ओ मुझा मेहमान गाल हिया ये पोड़ी मुझी अम्मा है, ये पोड़ी मुझी अम्मा है। मुझी एक तरतीबा, मुझो एक मामूला, पापा जो कारोबार करे, पांजी रोजी करे, मेहनत करे, घर पहुंच दो अम्मा जे लाए खाधो पान तैयार कर दो। इन्हीं खाधे के तैयार करे अमर के पान खराए दो, घर वारन के न चौंदो छो त अमर मुझिया खिदमत मुखे करनिया, अमर मुझिया दुआऊं मुखे खपदियूं आहिनि, दुआउनि जी ज़रूरत मुझिया, मां पान खिदमत कंदो या मुझी पोड़ी मड़ा या भाजी पचायम या मानी पचाए करे इन्हीं अम्मा के खारायम। यो रोज ये कंदो, पर अम्मा मुखे दुआ जो लफ्ज़ चौंदी आ, पर हर दी सागो लफ्ज़ चौंदी आ। अबे अम्मा का उस्तादन का दुआ वठो, अल्लाह जी कसम दुआन सां जिंदगी ठही थी वञे, दुआउन सां जिंदगी ठहे थी। जेकर आज मां तव्हांखे मौज़ू ॿुधायां तो दुआ में ताकत छा आहे, जिंदगी रीत वर ॿुधाईंदो। दुआ में छा ताकत, दुआ में छा कशमा क्या। परे मुंहिंजा मेहमान हर दी है दुआ जा लफ्ज़ चौंदी आ, पर सागा लफ्ज़ चौंदी आ, दुआ जा लफ्ज़ इहे चौंदी आ, ओ मुंहिंजा बचड़ा, ओ मुंहिंजा पुट मुझी खिदमत करे रहे हो,
मां तुझे लाइ कहिड़ी दुआ कयां पुट बस इहा ई दुआ कयां थी ओ जे मूसा जो मां नालो ॿुधंदी आहियां जेको मूसा पंहिंजे रब सां ॻाल्हाईंदो आहे जेको मूसा कलीमुल्लाह आहे शल अल्लाह छा मर्ज़ी जन्नत में उन्हीं मूसा सां गॾु तोखे रहाईंदो बस मूंखे अम्मा हर ॾींहुं इहे लफ़्ज़ चवंदी आहे हज़रत मूसा फौरन फरमाइण लॻा ओ बशिरुका ओ मुंहिंजा मेज़बान अॼु हाणे खोले थो ॿुधायां अना मूसा कलीमुल्लाह अना मूसा कलीमुल्लाह मां मूसा कलीमुल्लाह आहियां ख़ुशख़बरी थो ॾियां ॿुधी छॾ तुंहिंजी अम्मा जी दुआ तुंहिंजे हक़ में क़बूल थी वई मां पंहिंजे रब खां दुआ घुरी मुंहिंजा रब दुनिया में मूंखे ओ माण्हू ॾेखार जेको जन्नत में मां मूसा सां गॾु हूंदो अल्लाह मूंखे तुंहिंजी शक्ल ॿुधाई तुंहिंजा पार ॾिना मां ॻोल्हे ॻोल्हे अची लधो मूंखे महिमान बणजण जी ज़रूरत न आई पर मसलो हल थी वियो मां मूसा बि सोचां पियो ही त नबी कोन्हे ही त उम्मती आहे पर हिन जो एॾो मक़ाम थी वियो इन जो अमल कहिड़ो आबुश मां ख़ुशख़बरी थो ॾियां अम्मा जी दुआ तोखे जन्नत में पहुचाए छॾी सोचो हर वक्त में मूंखे अल्लाह नबी जो हाणे हुक्म कहिड़ो आहे उन्हीं वक्त में वो कम कर जॾहिं दिल में शैतान जी वसवसो विझई अरे फलानो हेॾो छो वधी वियो फलानो ही छो फलानो मोतबर छो मां मोतबर फलाने खे हेॾो माल फलाने खे हेॾी नौकरी फलाने जी हेॾी इज़त मां वरी पोइते हसद साड़ नफरत जो जिन मौके अची अल्लाह नबी उनमल तो चवई खत्म कर साड़ के खत्म कर उन्हीं मौके में पान के संभार छड़ो को नमाज या रोजो बस दाढ़ी रखी से पटको बदियो से बस जन्नत असन जे खुली इस अल्लाह जे नबी जी केड़े वक्त में केड़ी घोरा करे ज़कात भी कढी करे 12 महीने ज़कात जो हिसाब भी कई चाहे नमाज तुझे लिए फर्ज है ज़कात फर्ज काने बिनी में को फर्क तिर बराबर वे आए के मुफ्ती का पूछत कर नमाज जला त थत में असर जो उठी करे वुजू करे गुस्ल करे नमाज पढ़े तो ज़कात जला करे सोचो भी अती जो कोई ज़कात हिस्सो गरीबन मिस्किन जो खाई रहा हो यो करे सोचो मुझे हुजूर ते जने पेरी वही नाज़िल थिया गारे हिरा में पेरी वही मुझे हुजूर परेशान थिया मर तफसील में नथो वना छाजे करे मुझे हुजूर ये कौन समझो तो कोई कुछ जिन्न त ना आयो जिब्रील के मुझे हुजूर को जिन्न न समझो समझी जिब्रील लेकिन कुरान की जिम्मेदारी वही की जिम्मेदारी ये निभाण वडो मसलो चाती दो मुझे हुजूर परेशान है घर परेशानी में ता चल जमिलून चादर वेड़ो चादर रे मां चादर जे को परेशान मानो को कपड़ो वेड़ी कुंड में सुमी पोंदो का गाल न वण दिया हुजूर परेशान कुरान नाज़िल थियो वही नाज़िल थिया आने जी जिम्मेदारी है पूरी की थी उन्हीं वक्त में बुखारी शरीफ जे बिल्कुल पेरे पेज ते हदीस मौजूद है उन्हीं वक्त में मुझे हुजूर जी घरवारी पाक हरम हजरत खदीजा है समझ गाल के तो असा छो चनो साईं बीमारन जे वर चढ़ी विया साईं छेड़न में परेशान हो सी बीमारन में परेशान हो सी औलाद ना फरमान थी वया सी भायर ना फरमान थी वहन रड़ू था क्यों सोच मुझे बुनियाद चाहे वजह चाहे सबब चाहे हजरत खदीजा थी फरमाए बुखारी शरीफ में लफ्ज आया बुझ जाए माफ लफ्ज जवाए हजरत खदीजा फरमायो आए मोहम्मद करीम परेशान न थो ये तवज्जो कर ये माने ख्याल कर हजरत खदीजा तो कुबरा फरमाने लगी है ओ मोहम्मद करीम परेशान न थो वल्लाहि ला युखज़ीकल्लाहु अबदा हालांकि हजरत खदीजा उन वक्त मुसलमान कौन है हुजूर अञा ऐलान नबूवत न कयो आहे ऐलान नबूवत जणी जिए मुझे साईं कयो ती हजरत खदीजा कलमो पढ़ी करे मुसलमान थी औरतन मा पेरा पेरा मुसलमान हजरत खदीजा थी पर उन वक्त में मुसलमान ना है
पर मुझे हुजूर के तसल्ली थी दे तसल्ली जा कड़ा लफ्सी चवे ओ मुझे मोहम्मद करीम परेशान न थियो वल्लाहे ला युखज़ीकल्लाहु अबदा अल्लाह जो कसम ओ मुझे मोहम्मद करीम अल्लाह जो कसम अल्लाह तवा के रुसवा न कंदो अल्लाह अवा के परेशान न कंदो अल्लाह अवा के रुसवा न कंदो अवा परेशान न थियो वल्लाहे ला युखज़ीकल्लाहु अबदा अल्लाह जो कसम अल्लाह अवा के परेशान न कंदो छो तो मुझा मोहम्मद करीम हिन करे अवा में एड़ा त कम हिन अवा में एड़ियों तो खूबियों हिन अवा में एड़ियों तो सोनियों खसलतों हिन जंहिंमें ये खसलतों होंदियों हिन जंहिंमें ये खूबियों होंदियों हिन अल्लाह उन्हीं के दुनिया में रुसवा नाहे कंदो अगर खदीजा थी चाहे पाक मोहम्मद करीम जंहिंमें ये शयूं होंदियूं आहिनि जे माण्हू में ये ख़ासियत उहो कॾहिं बि रुसवा न थींदो आहे केड़ियो ऐ मुझा मोहम्मद करीम अवा तो उहे जवान हो इन्नका तक्सिबुल मादूमा ऐ मुझा मोहम्मद करीम अवा तो उहे हो जेके मक्के जे अंदर गरीब जेके मिस्कीन एतरा त मिस्कीन जिनजो को नालो खणण वारो कोने जेके गरीब मिस्कीन होंदा आहिनि ऐं मुंहिंजा पाक मोहम्मद करीम मक्के जे अंदर मालदार थे विया आहिनि मक्के में सरदार थे विया आहिनि पर उन्हनि गरीबनि जी सार संभार अव्हां ई कंदा हो गरीबनि जी मदद अव्हां ई कंदा हो ऐं मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ऐ पाक मोहम्मद करीम तव्हां तू है व तकरी ज़ईफ़ा अव्हां वटि मेहमान ईंदा आहिनि अव्हां उन्हनि जी ख़िदमत कंदा हो व तुईनु अला नवाइबिल हक़ ऐ पाक मोहम्मद करीम एड़ा के विचारा यतीम केतरा के लावारिस केतरा के बेवा औरतूं हूंदियूं आहिनि एड़नि एड़नि कमनि में अव्हां उन्हनि जी सार संभार कंदा हो जेको अल्लाह जे मखलूक जी संभार करे जेको यतीमनि ऐं मिस्कीननि जी संभार करे ऐं मुंहिंजा पाक मोहम्मद करीम अल्लाह अहिड़े शख्स के कॾहिं बि दुनिया में रुसवा नाहे कंदो तंहिं करे अव्हां घबरायो न ही अल्लाह जो अटल फैसलो आहे तो अगर सोचो बंगला बंगला बैंक बैलेंस जमीन माल मिल्कियत एड़ा दिसे तो गरीब के इलाज ला पैसा कोने इचे तो मैं निवाजी भी आया हाजी भी आया नेक भी आया ये खबर ना तो उन्हीं वक्त में जने तुके खबर पई यानी फलाने की ही तकलीफ उन वक्त में तुके अल्लाह नबी केड़ी से जो हुक्म करी उन वक्त में करो इन तो सा नाजायजी कई हाने उन वक्त में हाने हुन तो सा नाजायजी कई हाने इन वक्त में अल्लाह नबी तोखे छातो अल्लाह नबी तो सा गलाइंदो उन वक्त में तो सा गलाइंदो हाने उन वक्त में अल्लाह नबी जो हुक्म मन तने असा मुसलमान थिया लेकिन उन वक्त में सही मानू छा चोंदा दोस्त छा चोंदा सब को भाड़ जो तरो ये को सब कमजोर ये को हेड़ो उन वक्त में वरी नफ्स ए शैतान जे वर चढ़ी विदा थे उन वक्त यो न सोचेंदा थे अल्लाह नबी जी करो हुक्म ऐसो मौको हेडा हक वारन जे साथ जो हेडा हेडा बेदीन बीठा हेडा दीनदार बीठा हेडा जालिमन हेडा हक वारा बीठा पो ही सोचेंदो साईं अबा पुत्र गाल बुधो गाल सही आयन दिए चंद्रा जालिमन गाल तो सीधी सही पर गाल इया पर जहानदारी में उथणो भी है ना चाहिए असा जहानदारी में जिंदगी की गुजारींदा से हालांकि मस्जिद भी फर्स्ट क्लास बनाई दो समोलन के पैसा भी खैरात जा भी जाम दीदो पर जने मौको इंदो सो उहो तो यो हाजी साहब ये निकरींदो जण त बस ई चपटी में अले काडे वई काडे वया तहज्जुद काडे वया नफिल काडे वया रोजा काडे वया इतिकाफ न त इतिकाफ में अवल वेठो आ जिससे तो बिस्तरो खुले दे 40 नहीं 4 महीना साल दीन जो कम तो करे अरे दीन जो कम तो वो भी आए पर हेर भी दीन जो कम है ना अल्लाह जमाना ये भी दीन जो कम है ना हक जो जबान मा हक जो आवाज ते कट अल्लाह नबी जो हुक्म ते होती
हेरा तो कंहिंजे मुक़ाबले में तो अचे जेके क़ुरान जी ॻाल्हि कर उन जे मुक़ाबले में उन्हनि सां अदावत उन्हनि सां नफ़रत वरी वेंदा होटलनि ते ऐसे साईं फलाना मौलवी साहब फलाना मौलवी साहब फलाना मौलवी साहब फलाना मौलवी साहब नफ़रत अदावत हाणे बस मां इहा ॻाल्हि हिकिड़ी ॿुधायां मां सिर्फ़ दिल घुरे थी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां कहिड़ी बेली नेक बनण सां दिल में नफ़रत न आणियो बस मां आख़िरी ॻाल्हि इहा कयां थो या पारा तो क्या नेक बनण सां कॾहिं मुक़ाबले में न अचो ये इंशाअल्लाह ये मुंह वारा लफ़्ज़ मरण खां बाद में तव्हांखे क़ब्र में भी उते यादि अची वेंदा त फलाणो मौलवी साहब वाक़ई लफ़्ज़ चई वियो कॾहिं भी नेक बनण जे मुक़ाबले में न अचो इन्ही गुनाह खां बची वञो छो हिकिड़ा ॿ गुनाह अहिड़ा अथव जो उन ॿिनि गुनाहनि में कंदड़नि सां अल्लाह जंग जो ऐलान कयो आहे अब को बानो अल्लाह सां जंग करे सघंदो आहे कंहिं में ताक़त हिकु उहो अथव जेको सूद व्याज जो कम करे इन्ही सां अल्लाह जंग जो ऐलान कयो अथव एॾे ॿुधजो पर हदीस में लफ़्ज़ आयो आकिलहु मुकिलहु कातिबहु शाहिदु पर इहो व्याज जो खाईंदड़ खाराईंदड़ व्याज जो कम लिखंदड़ व्याज जे कम में गवाही ॾींदड़ सभिनी जे लाइ अल्लाह जे तरफ़ां जंग जो ऐलान ॿिले इन खां बचिजो हिकु ॿियो कहिड़ो कॾहिं भी अल्लाह वारनि सां नफ़रत ऐं मुक़ाबले में न अचिजो नेक माण्हुनि सां इन्ही हरकत खां बची वञो उन जे लाइ मां तव्हांखे सिर्फ़ हिकिड़ी हदीस ॿुधायां हज़रत उमर आया घर ॾिसन हुज़ूर जी क़ब्र मुबारक ते हज़रत मुआज़ हुज़ूर जी क़ब्र मुबारक ते वेही करे रोइन था वेठा हाणे तवज्जो सां ॿुधिजाए हज़रत उमर साईं आया ॾिठो सहाबी हज़रत मुआज़ हुज़ूर जी क़ब्र मुबारक ते वेही करे रोइन था हज़रत उमर ॾिसी करे फरमाइण लगा मायुबकी का या मुआज़ मायुबकी का या मुआज़ ओ मुआज़ हुजूर जी कब्र ते वेही करे छो रोई रहियो हज़रत उमर जी निकता रा मुआज़ इब्न जबल यबकी इंदा कब्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल मायुबकी का या मुआज़ मुआज़ छो रोई रहियो हज़रत मुआज़ फरमान लगा मां रोई रहियो हिन करे कि हुजूर जी हदीस याद आई खबर ना है उन्ही हदीस से मां मुआज़ जो अमल थियो अलह कौन अले अमल थियो अलह न हदीस मां इन करे रोई रहियो वो हदीस याद अची वई तू असां त केतिरो रोज़ ॿुधूं हदीस हुजूर जो करे सोचो अमल जे हज़रत उमर फरमायो मुआज़ वो केड़ी हदीस हज़रत मुआज़ बुधा रहा है समिअतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहुव यक़ूल या मुआज़ इन्न यसीर रियाइ शिरकुन ओ मुआज़ ख्याल कजाए करे थोड़ो भी रिया न आण जाए कहीं भी नेकी जे कम जे अंदर थोड़ो भी दिखाव न आण जाए थोड़ो यसीर यसीर थोड़ो भी नंढो भी कोई रिया जेकने दिखाव जो जरो आए मुशरक बणजी वेंदे शिरक वारो अमल थी वई ऐ मुझे साईं ई लफ्ज भी फरमाया ओ मुआज़ ख्याल कजाए मन आदा वलियन वक़द आज़न अल्लाह बिल हरबे ओ मुआज़ जे भी अल्लाह जे दोस्त अल्लाह जे प्यारन सा अदावत कई जन भी अल्लाह जे प्यारन सा नफरत कई जे भी अल्लाह जे प्यारन सा दुश्मनी कई ओ मुआज़ मां नबी जो ऐलान बुधी छॾ फ़क़द आज़न अल्लाह बिल हरबे इनी जन अल्लाह सा जंग जो ऐलान करे छॾियो इनी शख्स जी अल्लाह सा जंग पर ओ मुआज़ मुझी बीबी गाल बुध हज़रत मुआज़ फरमाइन मुझे सही भी लफ्ज़ फरमाया वे लफ्ज़ भी अजीब थव केड़ा तू असा चवंदासीं शायद को नेक माण्हू हुआ जंहिंजो को वॾो चोलो हुजेसि को वॾो पटको हुजेसि वॾी तस्बीहात बि हुजेसि चढ़ो इहो नेक आहे बस अदर मां जेका हदीस ॿुधाईंदो उनजा पोयां लफ़्ज़ मां ॿुधायां थो कहिड़ा कि मुझे साईं ही भी लफ्ज़ फरमाया ओ मुआज़ तोखे खबर ना है नेक मानो केड़ो अल्लाह जो दोस्त केड़ो खबर ना है
करें तो कोई हिकड़ो एड़ो अमल कंदो आ जो अमल अल्लाह वट कबूल पियल होंदो आ ओ अल्लाह जो दोस्त बनजी वेंदो आ ओ माज ख्याल के जाए इन्नल्लाह युहिब्बुल अबरार अल अतकिया अल अखफिया अल्लज़ीना इज़ा ग़ाबू लम युफ्तक़दू व इज़ा हज़रू लम युदाऊ व क़ुलूबुहुम मसाबीहुल हुदा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ माज़ एकड़ा एड़ा भी माना होंदा थी जेके अबरार नेक माना होंदा थी अल अतकिया परहेजगार मुत्तकी माना होंदा थी अल अखफिया पर लिखल बूंदा थी चाहुंदा है ना लिखल केतरा लिखल अल अखफिया अल्लज़ीना इज़ा ग़ाबू लम युफ्तक़दू व इज़ा हज़रू लम युदाऊ जे मजलिस में वेठा आहिनि तो कोई उन्हनि ॾे ॾिसंदो ई कोन्हे जे मजलिस में कोन्हे न तो कोई घुराईंदो भी कोन अथनि इएं लिखियल इएं गुमशुम जी ज़िंदगी में हूंदा आहिनि अल्लाह जा नेक बाना हिकिड़ा उहे बि हूंदा अथव जेके लिखियल हूंदा आहिनि पर माज़ ख़्याल कजाए मता कॾहिं नेक बाने के तकलीफ़ ॾिनी हुजे मता कंहिं नेक बाने सां अदावत ऐं नफ़रत कई हुजे फ़क़द आज़न अल्लाह बिल हर्ब जेकॾहिं नेक बाननि सां अदावत ऐं नफ़रत कई उन्हनि खे तकलीफ़ न ॾई ॼण त अल्लाह सां जंग जो ऐलान करे छॾी इन गाल के समझो जी कि मां ब गुनाह बुधाया मां ताकि चमदा आखिर में यह ताकीद तो वसीयत हो दुआ गुरु शर अल्लाह ताला अमल जे तौफीक नसीब फरमाए बाकी उहे बस करनी पर चंगो तो मौलाना भी अची दुआ गुरु अल्लाह ताला मुझे गलायन के कबूल करे मुखे अवा के अमल जी तौफीक नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।